أعوذ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू औफू बिलउक़ूद उहिल्लत लकुम बहीमतुल अनआमि इल्ला मा युतला अलैकुम गैर मुहिल्लिस सैद व अंतुम हुरुम इन्नल्लाह यहकुमु मा युरीद। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुहिल्लू शआइरल्लाहि वला अश-शहरल हराम वलल हदिय वलल क़लाइद वला आमीनल बैतल हराम यब्तगून फ़ज़लन मिन रब्बिहिम व रिज़वाना वइज़ा हलल्तुम फ़ास्तादू वला यजरिमन्नकुम शनआनु क़ौमिन अन सद्दूकुम अनिल मस्जिदिल हराम अन तअतदू व तआवनू अलल बिर्रि वत्तक़वा वला तआवनू अलल इस्मि वल उद्वान वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह शदीदुल इक़ाब। सदक़ल्लाहुल अज़ीम। ए ईमान वारो, पूरा कयो वायदा। हलाल कया विया आहिनि तव्हांजे लाइ चौपाया जानवर, मगर जेको पढ़ियो थो वञे तव्हां ते सवाइ हलाल सम्झंदड़ शिकार खे, हालांकि तव्हां इहराम जे हालत में हुजो। बेशक अल्लाह ताला फ़ैसिलो फ़रमाए थो जेको इरादो करे थो। ए ईमान वारो, न हलाल सम्झो तव्हां, न बेहुरमती कयो अल्लाह जे निशानिन जी, न की इज़्ज़त वारे महीननि जी, न की क़ुर्बानी वारे जानवरनि जी, ऐं न की गाना परायल जानवर बैतुल्लाह जे तरफ़ कायल जानवरनि जी, न की इरादे कंदड़ इज़्ज़त वारे घर जे तरफ़ जेके तलब कनि था महिरबानी पंहिंजे रब खां ऐं रज़ामंदो। ऐं जॾहिं हलाली थियो तव्हां, ऐं जॾहिं इहराम लाहियो तव्हां, पोइ शिकार कयो तव्हां, ऐं हरगिज़ हरगिज़ न उभारे तव्हांखे का क़ौम जी दुश्मनी जो रोकियो हुयूं तव्हांखे मस्जिद हराम खां, मतां ज़ुल्म कयो तव्हां या ज़ुल्म करण खां। ऐं ताउन कयो तव्हां नेकीअ ते ऐं परहेज़गारी ते, ऐं न ताउन कयो तव्हां गुनाह ते ऐं दुश्मनी ते, ऐं डिॼो तव्हां अल्लाह ताला खां। बेशक अल्लाह ताला सख़्त सज़ा ॾियण वारो आहे। सूरतुल माइदा जो पहिरियों रुकू आयत नंबर 1 खां आयत नंबर 2 ताईं, ऐं सिपारो 6 सिपारे जो चौथों रुकू तर्जुमे समेत तिलावत कयोसीं। चूँकि इन्हनि ॿिनि आयतुनि जो तफ़सील आहे, इन तफ़सील जे करे सिर्फ़ 2 आयतूं तिलावत कयूंसीं। सूरा माइदा इहा मदनी सूरत आहे। उनमें 120 आयतूं ऐं 16 रुकू आहिनि।
इन आयत जो इन सूरत जो शान नुज़ूल ऐं मज़ामीन जो ख़ुलासो या सूरा माइदा जी इब्तिदाई आयतूं आहिनि। सूरा माइदा बिल इत्तिफ़ाक़ मदनी आहे। मदनी सूरतुनि में भी आख़िर वारी सूरत आहे। एतिरे ताईं जो बाज़ हज़रात इनखे क़ुरान मजीद जी आख़िरी सूरत भी चयो आहे। मुस्नद अहमद में बरिवायत हज़रत अब्दुल्ला बिन उमर ऐं अस्मा बिनत यज़ीद का मनकूल आहे। सूरा माइदा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते उन वक़्तु नाज़िल थई जॾहिं साईं सफ़र में अज़बा नाले ॾाची ते सवार हुया। नुज़ूल वही जे वक़्तु जेको ग़ैर मामूली बार ऐं वज़न थींदो हो हस्बे दस्तूर उन वक़्तु भी थियो। एतिरे ताईं जो ॾाची आजिज़ थी वई, बार पवंदो वही जो वज़न थींदो हो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां हेठि लही पिया। ऐं इहो सफ़र बज़ाहिर हज्जतुल वदा वारो सफ़र हुयो। जहिड़ी तरह बाज़ रिवायतुनि में उनजी ताईद थिए थी। हज्जतुल वदा हिजरत जे 9 साल में थियो ऐं उन खां वापसी खां बाद में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुनिया में हयात तक़रीबन 80 ॾींहं रही। इब्न हब्बान बहरे मुहीत में फ़रमायो आहे सूरा माइदा जा कुछ हिस्सा सफ़र हुदैबिया में ऐं कुछ फ़तह मक्का जे सफ़र में ऐं कुछ हज्जतुल वदा जे सफ़र में नाज़िल थिया। उन मां मालूम थिए थो त इहा सूरत नुज़ूल क़ुरान जे आख़िरी मराहिल में नाज़िल थी आहे, ख़्वाह बिल्कुलु आख़िरी सूरत न बि हुजे। रूहुल मानी में अबू उबैदा हज़रत हमज़ा बिन हबीब ऐं अतिया बिन कैस जी इहा रिवायत आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मनकूल आहे अल माइदतु मिन आख़िरिल क़ुरआन तंज़ीलन। सूरा माइदा उन्हनि शयुनि मां आहे जेका नुज़ूल क़ुरान जे आख़िरी दौर में नाज़िल कई वई आहे। उनमें जेका शइ हलाल कई वई आहे उनखे हमेशा जे लाइ हलाल, जेका हराम कई वई आहे उनखे हमेशा जे लाइ हराम सम्झो। अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी ॿी रिवायत इब्न कसीर मुस्तदरक हाकिम खां जे हवाले सां हज़रत जुबैर बिन नुफ़ैर खां नक़ुल कई आहे। हज खां पोइ हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा वटि हाज़िर थियो। फ़रमायूंसि त जुबैर तव्हां सूरा माइदा पढ़ंदा आहियो? उन्हनि अर्ज़ु कयो हा पढ़ंदो आहियां। सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा फ़रमायो इहा क़ुरान पाक जी आख़िरी सूरत आहे। इन में जेके अहकाम हलाल ऐं हराम जे लाइ आहिनि उहे मुहकम आहिनि, उन्हनि में नसख़ जो एहतिमाल न आहे, उनजो ख़ासि एहतिमाम कंदा कयो। सूरा माइदा में भी सूरतुन निसा वांगुरु फ़ुरूई अहकामात, मुआमलात, मुआहिदात वग़ैरह जो ज़्यादा बयान आहे। अल्लाह ताला फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू औफ़ू बिल उक़ूद, ए ईमान वारो उक़ूद पूरा कयो, अक़द पूरा कयो। मुआहिदात ऐं मामलात जे बारे में यह सूरत बिलख़ुसूस उनजी इब्तिदाई आयत ख़ासि हैसियत रखे थी। इन करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हज़रत आमिर बिन हज़म रज़ियल्लाहु तआला अन्हु खे यमन जो गवर्नर मुक़ररु कयो ऐं साईं जन हिकु फ़रमान लिखी करे उनजे हवाले कयो तो उन फ़रमान जे इब्तिदा में साईं जन इहा आयत लिखी या अय्युहल्लज़ीना आमनू औफ़ू बिल उक़ूद, ए ईमान वारो वाइदा पूरा कयो। हाणे इन आयत जी वज़ाहत हिन तरह आहे ईमान वारो पंहिंजे मुआहिदनि खे पूरो कयो। इते अल्लाह ताला ख़िताब फ़रमायो आहे ईमान वारनि खे। हाणे वाइदनि मां या उक़ूद मां मुराद छा आहे? अक़द, उक़ूद जमो आहे अक़द जी, जंहिंजी लफ़्ज़ी माना आहे ॿधणु। जेको माण्हू मुआहिदो ॿिनि शख़्सनि या ॿिनि जमातुनि में ॿधिजी वञे उनखे बि अक़द चइबो आहे। इन जे लाइ बमाना उहूद बि थींदो। ऐं अक़द मां मुराद कहिड़ा अक़द आहिनि? अक़द मां मुराद मुआहिदात जेके हिकु त इब्तिदाई 3 क़िस्म आहिनि। उहो मुआहिदो जेको इंसान जो रब्बुल आलमीन सां आहे, मसलन ईमान, फर्मा बरदारी जो अहद या हलाल ऐं हराम जी पाबंदी जो अहद। ॿियो उहो मुआहिदो जेको इंसान जो पंहिंजे नफ़्स सां आहे,
जीअं कंहिं शइ जी बास पंहिंजे ज़िम्मे बासे थो या कसम खणे थो या का शइ पंहिंजे ज़िम्मे लाज़िम करे थो। टियों उहो माइदो जेको हिकिड़े इंसान जो ॿिए इंसान सां आहे। इन्हनि टिनी क़िस्मनि जा उहे तमामु मुआहिदात शामिल आहिनि जेके ॿिनि शख़्सनि, ॿिनि जमातुनि, ॿिनि हुकूमत जे दरमियान थींदा हुजनि। अल्लाह ताला फ़रमाए इन्हनि खे पाबंदी सां पूरो कयो। उहिल्लत लकुम बहीमतुल अनआम, तव्हांजे लाइ चौपायो माल, चौपाया जानवर हलाल कया विया आहिनि। बहीमत उन्हनि जानवरनि जे लाइ ॻाल्हायो वेंदो आहे जिन खे आदतन ग़ैर ज़वील उकूल सम्झो वेंदो आहे, छो त माण्हू उन्हनि जी ॿोली खे आदतन न सम्झंदा आहिनि, उन्हनि जे करे उन्हनि खे बहीमा चइबो आहे। उन्हनि खे पंहिंजी सम्झ ऐं पंहिंजो अकुल ऐं पंहिंजो इदराक आहे, जानवरनि खे बि आहे, वणनि खे बि आहे, पथरनि खे बि आहे। तंहिंजे करे अल्लाह ताला फरमायो इमिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही, का बि शइ अहिड़ी कोन्हे जेका अल्लाह जी तस्बीह हम्द न कंदी हुजे। इहो जानवरनि में अकुल आहे जेको पंहिंजे गाह खाइण वग़ैरह उन्हनि जेतिरो उन्हनि खे अकुल आहे। अनआम, नाम जी जमो आहे पालतू जानवर, जीअं उठ, ॻऊं, मेंह, बकरी वग़ैरह, जिन जा 8 क़िस्म सूरह अनआम में बयानु फ़रमाया विया आहिनि। अल्लाह ताला फ़रमायो त इहे असां तव्हांजे लाइ हलाल कया आहिनि, शरई क़ाइदे जे मुवाफ़िक़ ज़बह करे उन्हनि खे खाई सघो था। इन हुकुम जे लाइ अल्लाह ताला हद में रही करे पाबंदी कई, न त मजूसिन ऐं बुत परस्तनि वांगुरु मुतलक़न इन्हनि जानवरनि जे ज़बह के बि हराम करे छॾियो ऐं उन्हनि खे ज़बह ई न कयो, या ॿियनि गोश्त खोर फ़िरक़नि वांगुरु बेक़ैद थी करे हर तरह जे जानवरनि खे खाई वञो जो सभु जानवर हलाल सम्झो। ईअं न आहे, अल्लाह ताला हर हिकिड़े जी हद बंदी कई आहे ऐं कानून ॿुधाया आहिनि, छो त अल्लाह ताला जे इल्म में आहे त इंसानी जिस्म, सिहत या रूहानी अख़लाक ते कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि जा फ़ाइदा आहिनि, कहिड़ियुनि शयुनि जा नुक़सान आहिनि। तंहिंजे करे अल्लाह ताला जेके शयूं हलाल कयूं उन में इंसान जो फ़ाइदो आहे, जेके हराम कयूं उन्हनि में इंसान जो नुक़सानु आहे। इल्ला मा युतला अलैकुम, मगर जेके तव्हां ते जानवर हराम कया विया आहिनि जीअं सूअर वग़ैरह आहे, या जेको आहे तव्हां इहराम जी हालत में आहियो, तव्हां झंगल जो को जानवर इहराम जी हालत में शिकार करे पोइ खाओ, या हज जो तव्हांखे उम्रे जो तव्हांखे इहराम पातल आहे उन वक़्तु शिकार करे खाओ, इहो जुर्म आहे, गुनाह आहे। भली जानवर हलाल हुजे पर इहराम जी हालत में तव्हां शिकार करे खाओ, इहा शरीयत इजाज़त नथी ॾे। अल्लाह ताला कानून मुक़ररु कया आहिनि। इन्नल्लाह यहकुम मा युरीद, अल्लाह ताला फ़ैसिलो करे थो जेको इरादो करे थो। हाणे हिते कोई माण्हू एतिराज़ करे त ईअं छो, अल्लाह ताला फरमाए मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां जेके फ़ैसिला कयां थो, मुंहिंजो जेको इरादो थींदो त मां उहो ई फ़ैसिला कंदुमि। उन खां पोइ ॿी आयत जेका असां पढ़ीसीं, उन आयत जो शान नुज़ूल ऐं मुख़्तसर इन जे मुतालिक़ कोशिशि कंदासीं। सूरह माइदा जी पहिरीं आयत में मुआहिदे जे पूरे करण जी ताक़ीद हुई। हाणे इन आयत खां बाद वारी जेका आयत आहे उन आयत जो शान नुज़ूल में चंद वाक़ियात आहिनि। पहिरियों उहे वाक़िया ॿुधिजनि त पोइ वरी हिकिड़ो वाक़ियो हुदैबिया जो आहे, जंहिंजो तफ़सील क़ुरान शरीफ़ जी ॿी जॻह ते बयानु फ़रमायो वियो आहे। उहो इहो आहे त हिजरत जे 6 साल में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा इकराम इरादो कयो त उमिरो कनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1000 खां ज़ाइद सहाबा सां इहराम उमिरो ॿधी करे बक़सद मक्का मुअज़्ज़मा रवाना थिया। मके जे क़रीब मक़ाम हुदैबिया ते पहुची करे मके वारनि खे इतला थियो त असां कंहिं जंग या जंगी मक़सद जे लाइ न बल्कि सिर्फ़ु उमिरे जे लाइ अचूं था, असांखे उन जी इजाज़त ॾियो। मगर मुशरिकीन मक्का इजाज़त न ॾिनी ऐं वॾी सख़्ती सां ऐं ॾुखिया शर्तनि सां इहो मुआहिदो कयूं त हिन वक़्तु तव्हां सभु पंहिंजा इहराम खोले छॾियो ऐं वापसि वञो। ईंदड़ साल उमिरे जे लाइ ईअं ईंदो जो हथियार गॾु न हूंदो, सिर्फ़ु 3 ॾींहं रहंदो, उमिरो करे हलिया वेंदो। ऐं ॿिया बि अहिड़ा शर्त हुया जिन खे तस्लीम करणु बज़ाहिर मुस्लमाननि जे वक़ार ऐं इज़त जे मुनाफ़ी हो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम ते सभु मुतमइन थी करे वापसि थी विया
पोइ 7 हिजरी में ॿीहर माह ज़ुल्क़ादा में उन्हनि शराइत जी पाबंदी सां इहो उम्रो क़ज़ा कयो वियो। बहरहाल इहो वाक़िआ हुदैबिया ऐं उनजे शराइत सहाबा इकराम जे क़ुलूब में मुशरिकीन मक्का जे तरफ़ां इंतिहाई नफ़रत ऐं बुग़्ज़ हुयो। ॿियो वाक़िओ इहो आहे, मुशरिकीन मक्का में हतीम बिन हिंद पंहिंजो माल तिजारत खणी करे मदीना तय्यबा आयो ऐं माल फ़रोख़्त करण खां पोइ पंहिंजो सामान ऐं माण्हू मदीने खां ॿाहिरि छॾे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में हाज़िर थियो ऐं मुनाफ़िक़ाना तौर ते पंहिंजो इरादो इस्लाम आणण जो ज़ाहिर कई ताकी मुसलमान उन मां मुतमइन थी वञनि। पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे उन जे अचण खां पहिरियों ई बज़रिए वही ख़बर मिली वई। साहबा इकराम के ॿुधायूं त असां वटि हिकिड़ो अहिड़ो माण्हू अचण वारो आहे जेको शैतान जी ज़बान सां कलाम कंदो। ऐं जॾहिं इहो वापसि वियो त साईं जन फरमाए इहो शख़्स कुफुर सां आयो ऐं धोखे ऐं गद्दारी सां वापसि वियो। इहो माण्हू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मजलिस मां निकिरी करे सिधो मदीने खां ॿाहिरि पहुतो, जिथे आले मदीना जा जानवर चरनि पिया, उन्हनि खे हकले करे काहे वियो। साहबा इकराम खे उनजे इतला कुछ देर में थी, ताक़ुब कयूं, पीछो कयूं त उहो उन्हनि खां निकिरी चुको हुयो। पोइ जॾहिं हिजरत जे 7 साल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा इकराम सां उम्र हुदैबिया जे क़ज़ा जे लाइ वञी रहिया त परे खां तलबिये जो आवाज़ ॿुधूं ऐं ॾिठियूं त इहो हतीम बिन हिंद आले मदीना जे जानवरनि खे जेको मदीने मां काहे वियो हो बतौर क़ुर्बानी जे पाण सां उम्रे जे लाइ कायूं वञे थो। उन वक़्तु साहबा इकराम जो इरादो थियो त उन ते हमिलो करे पंहिंजे जानवर खसे वठनि उनखे ऐं उनखे ख़तमु कनि, त उन जे मुतालिक़ इहे आयतूं नाज़िल थियूं। टियों वाक़िओ इहो आहे त हिजरत जे 8 साल रमज़ानुल मुबारक में मक्का मुकर्रमा फ़तह थियो ऐं तक़रीबन पूरे अरब ते इस्लामी कब्ज़ो थी वियो, इस्लामी हुकूमत क़ाइमु थी। मुशरिकीन मक्का के नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बग़ैर कंहिं इंतिकाम जे आज़ादु फ़रमायो ऐं आज़ादी सां पंहिंजे सभु कम कंदा रहिया। एतिरे ताईं जो पंहिंजे जाहिलाना तिर्स ते हज ऐं उम्रे जो रसूम बि अदा कंदा रहिया। उन वक़्तु साहबा इकराम जे दिलनि में वाक़िआ हुदैबिया जे इंतिकाम वठण जो ख़्यालु आयो। उन्हनि चयो त असांखे जाइज़ ऐं हक़ तरीक़ ते उम्रे करण खां रोकियो हुयूं, हाणे उन्हनि जे नाजाइज़ ऐं ग़लति तरीक़े जे उम्रे ऐं हज खे छो आज़ादु छॾियूं, उन्हनि ते हमिलो कयूं, उन्हनि जा जानवर खसियूं ऐं उन्हनि खे ख़तमु कयूं, त उन जे मुतालिक़ इहे आयतूं नाज़िल थियूं। इहे वाक़िआत सभु आहिनि। पोइ अल्लाह ताला इन्हनि में फ़रमाए, ए ईमान वारो, ला तुहिल्लू शाइर अल्लाह, अल्लाह जे निशाननि जी बेहुरमती न कयो। शाइरुल्लाह मां इस्लाम ऐं उन जा अमाल ऐं अफ़ाल खे चयो वेंदो जेको मुस्लमान हुजण जी अलामत सम्झा वेंदा आहिनि, महसूस ऐं मुशाहिद हुजनि, जीअं निमाज़, आज़ान, हज, सुन्नत जे मुआफ़िक़, ॾाढ़ी वग़ैरह। उन्हनि जी अल्लाह ताला फ़रमाए त बेहुरमती न कयो। वमन युअज़्ज़िम शाइर अल्लाह फ़इन्नहा मिन तक़वल क़ुलूब, अल्लाह जे निशाननि जी इज़त करणु दिलि जी तक़वा जी निशानी आहे। जेके इज़त वारा महीना आहिनि, जेके जानवर इहे कायूं था वञनि, जिन खे कंढला पातल आहिनि, जेके इरादो कनि था बैतुल्लाह जो, अल्लाह जो रज़ामंदो तलब कनि था, तव्हां इन्हनि खे न रोकियो, बसि इन्हनि खे छॾे ॾियो। हाणे तव्हां इन्हनि खां बदिलो न वठो। पोइ जॾहिं तव्हां एहराम खां हलाली थी वञो, एहराम लाहे छॾियो, फ़स्तादू, हाणे तव्हांखे शिकार करण जी इजाज़त आहे। ऐं तव्हांखे जिन सुलह हुदैबिया जे मौक़े ते रोकियो हुयो, तव्हां हाणे इन्हनि खां इंतिकाम न वठो, इन्हनि खे छॾे ॾियो, भली अचनि, इन्हनि खे उन्हनि तव्हांखे रोकियो हो, तव्हां इन्हनि खे न रोकियो। व तआवनू अलल बिर्रि व तक़वा, हिक ॿिए सां नेकी ते ताउन कयो, चङाई जे कमनि में ताउन कयो, परहेज़गारी जे कमनि में ताउन कयो। वला तआवनू अलल इस्मि वल उदवान, हिक ॿिए सां गुनाह ते मदद न कयो, चोरी आहे, डाको आहे, या अहिड़ा गुनाह जा जेके कम आहिनि, इन्हनि में हिक ॿिए सां ताउन न कयो। ऐं तक़वा ते ताउन कयो, ज़ुल्म ऐं ज़्यादती ते, दुश्मनी ते ताउन न कयो। वत्तकुल्लाह, अल्लाह जो ख़ौफ़ धारियो, अल्लाह खां डिॼो, अल्लाह ताला सख़्तु सज़ा ॾियण वारी ज़ात बि आहे। एसिताणी सूरह माइदा जूं ॿ आयतूं पढ़ियूंसीं। इंशा अल्लाह ताला ज़िंदगी रही त सुभाणे खां सूरह माइदा जी 3 आयत तिलावत करे उनजो तफ़सीर पढ़ंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतम व फ़िल आख़िरति हसनतम व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा अहदिना फ़ीमन हदैत व आफ़िना फ़ीमन आफ़ैत व तवल्लना फ़ीमन। सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़िही मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व आलिहि व सहबिहि अजमईन।
ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।